अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं जेका किस्त अचण वारी आहे। उन में आख़िर छा वाक़ई रहे जेको आहे वारिस खे कमाल खान वारा उठे वारा मारे छॾींदा, या वरी जेको आहे नेक्स्ट एपिसोड में रईस गफ़ार खान मुहिब सां कहिड़ो वाइदो कंदो। छा मुहिब खे ॿुधाईंदो त उनजे भाउ खे असां छॾे ॾिनो आहे? छा मुहिब इन ॻाल्हि ते एतबार कंदो? छा वल्लू खे जेको आहे उठे वारा नेक्स्ट एपिसोड में मारे रईस गफ़ार खान जे मथां इल्ज़ाम हणंदा? आख़िर थींदो छा? सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। पहिरियां इन खे पूरो ॾिसो ऐं थी सघे त शाहिद खुसो वीलॉग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कजो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो त इन खे फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों। पहिरीं ॻाल्हि त कमाल खान ऐं उठो परेशान आहिनि त हाणे रब नथो झुके, रब खे कीअं झुकायूं। ऐं उनजी इहा ई सलाह हुआ त हाणे जेको आहे मीरा ते रबनि कोन झुकंदो, वारिस खे मारियूं। हू रबनि जे साम्हूं वारिस खे मारण जी कोशिशि कंदा, उन कमज़ोर करण जी कोशिशि कंदा। हाणे जेको आहे वारिस मीरा खे बि ख़बर पइजी वेंदी त रबनि खां कहिड़ी शर्त रखी अथनि जेका रबनि नथो मञे रईस गफ़ार खान खे मारण जे लाइ। उहो असांजो प्रेशर ॾेई रहिया आहिनि, लेकिन मीरा ऐं वारिस हिक ॿिए ते इहो अहद कंदा त असां कमज़ोर, असांखे नाहे थियणो। अहिड़े हिसाब सां रबनि ॾिसी जीअं अञा हौसलो रबनि जो वधी वञे। ऐं वल्लू जो जेको आहे भाउ मुहिब जो पीछो कंदा आहिनि केरु रईस गफ़ार खान जो माण्हू। ऐं लेकिन मुहिब उते पुॼी वेंदो आहे रबनि वारनि वटि। ऐं उन खे जेको आहे रईस गफ़ार खान सॼी कहाणी ॿुधाईंदो आहे, तुंहिंजे भाउ खे असां छॾे ॾिनो आहे। लेकिन मुहिब इतबार न कंदो आहे, पोइ बि पूरी इतबार ॾियण जी कोशिशि कंदो आहे रईस गफ़ार खान। मुहिब खे पोइ थोरो शक पवंदो आहे त मुंहिंजे हंधि जेका विछियल हुया मूं हंधि न विछाया, थी सघे थो इहे जेके आहिनि न वल्लू विछाया हुजनि मथां, वल्लू कंहिं किडनैप कयो आहे या वल्लू कंहिं ॿिए पासे निकिरी वियो आहे। हू शक कंदो उठे वारनि जे मथां। मां पोइ किस्त में तव्हांखे ॿुधायो हो त वल्लू खे खणी मारण जी कोशिशि कंदा, खणी वेंदा, ईअं ई थियो तव्हां ॾिठो। हाणे जेको आहे वल्लू जी जान खे बि ख़तरो आहे, इन करे वल्लू थी सघे दोस्तों इन्हनि जे हथां मारियो वञे ऐं इहो जहिड़ो अञा वधी वेंदो। ऐं मुहिब थी सघे थो रईस गफ़ार खान जे हू बि ख़िलाफ़ु थी वञे, छाजे करे जो भाउ जो जॾहिं मौत ॾिसंदो उहो ओड़े शख़्स मञंदो। लेकिन हिकिड़ी ॻाल्हि आहे, वल्लू जेको आहे मतां ॿ ॾींहं जेके ॿधल हूंदो त उते मतां मुहिब पुॼी वञे, उनजी नज़रनि ते चढ़ी बि सघे थो। वीडियो पुॼाणी ते ख़ुदा हाफ़िज़।